नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट में 10 ॾींहं अॻु बी सेक्शन थाणे जी हद में अगवा थियल नौजवान धर्मपाल बागड़ी जी बाज़ियाबी लाइ क़ौमी अवामी तहरीक जो एजाज़ बाजरानी, सज्जाद गुरोही, फिदा महमूद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कंदकोट ज़िले जो अमनो अमान क़यास ते टंगियल आहे। हर रोज़ अगवा, फुर, चोरियूं, क़त्लनि वारदातनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे, पर पुलिस पारां के बि जोगा उपाय नाहे वरिता विया, जंहिं में लॻी रहियो आहे त कंदकोट पुलिस सिधी रीत ॾुआरियुनि सां ॿट बणियल आहे। हिननि चयो आहे त असांजा कारकुननि धाड़ियलनि जी क़ैद में आहिनि, पर पुलिस केस वठण खां लवाए रही आहे। कुझु ॾींहं पहिरीं बि असांखे 2 ॾींहंनि जी मोहलत वरिती हुई, पर अञा ताईं मुगवी खे बाज़ियाब नाहे करायो वियो। हिननि वधीक चयो आहे त 4 माण्हू बाज़ियाब थियनि था त धाड़ियल वरी 4 अगवा करे वञनि था। असांखे ईअं लॻे थो त किथे पुलिस पाण हिन कम में मुलवस है। हिननि वसवारनि खां मदद जी अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।